शिकारपुर जे मिर्ज़ापुर वारे इलाइक़े जे फ़क़ीर ॻोठ में जुनूनी जवाबदार पिस्टल जा फायर करे ॿिनि धीअरुनि ज़ाल ऐं चाचीअ खे क़त्ल करे छॾियो आहे। हिक नींगरी ॻणती जोगी हालत में शिकारपुर अस्पताल में दाख़िल कयो वियो। घर भातियुनि जवाबदार ग़ुलाम असगर जोनेजो खे पिस्टल समेत पुलिस हवाले कयो। पुलिस जांच खां अॻु जवाबदार खे ज़हनी मरीज़ करार ॾेई छॾियो। मिर्ज़ापुर जे कचे वारे इलाइक़े में 20 मील थाणे जी हद ॻोठ फ़क़ीर में जुनूनी जवाबदार असगर जोनेजो घर अंदर पिस्टल सां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि फायरिंग कंदड़ असगर जोनेजो जी ज़ाल सलमान जोनेजो, 20 साला धीउ कुबरा ऐं चाची फरज़ाना जोनेजो मौक़े ते ई फ़ौत थी वियूं। फायरिंग में जवाबदार जूं 2 धीअर 6 साला अज़रा जोनेजो ऐं 5 साला अक्सा जोनेजो सख़्त ज़ख़्मी थी पयूं। अस्पताल में अज़रा पिणु ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई आहे। वाक़े जो इतला 20 मील पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस पहुचण ते जवाबदार ग़ुलाम असगर जोनेजो खे ॻोठाणनि सोघो करे पुलिस हवाले कयो। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो आहे त फायरिंग कंदड़ ग़ुलाम असगर जो दिमाग़ी तवाज़ुन ठीकु नाहे। वधीक जांच जारी आहे।